उडेरोलाल मां ख़बर ईंदा हलो त यूसी फ़कीर नो हथियाणी जे बुनियादी मसइलनि जे हल लाइ एक्शन कमेटी लतीफ़ नगर जो आगाज़ खंडू स्टाफ जे मोहम्मद रहीम शोरा हाउस ते कयो वियो। एक्शन कमेटी लतीफ़ नगर जो चेयरमैन शाहनवाज आलम शोरो, सीनियर वाइस चेयरमैन वाहिद बख्श संग्रासी, वाइस चेयरमैन पीर बख्श सोलंकी, जनरल सेक्रेटरी मोहम्मद अली चौहान ऐं ॿियनि ख़सूसी महिमाननि जिन में सैयद गुलाम मोहम्मद शाह, वहीद चौहान, राजा वज़ीर संग्रासी, ज़ुबैर अली चौहान, शबीर अली संग्रासी, पाकिस्तान सुन्नी तहरीक ज़िले मटियारी जे सदर हाफिज़ हसन जलबानी, मीर मंठार, लाखो कादिर बच्चो ऐं ॿियनि महिमाननि शिरकत कई। एक्शन कमेटी लतीफ़ नगर जे चेयरमैन शाहनवाज आलम शोरो ॻाल्हाईंदे चयो त यूसी फ़कीर नो हथियाणी जे खंडू स्टाफ खे तक़रीबन 30 खां 40 ॻोठ लॻनि था, पर हिते का बि बुनियादी सहूलियत मौजूदु न आहे। हिते सरकारी अस्पताल बि मौजूदु न आहे। को रोड एक्सीडेंट थिए थो या एमरजेंसी को मरीज़ हुजे तो इन्हनि खे हितां खां हाला जे अस्पताल या तालका मटियारी जे अस्पताल रेफर कयो थो वञे। हिन वधीक चयो त यूसी फ़कीर नो हथियाणी जे खंडू स्टाफ ऐं आसपास जे अवाम लाइ हिकु सरकारी अस्पताल जी सख़्त ज़रूरत आहे। हिननि वधीक MPA ऐं MNA मटियारी खे अपील कई आहे त तव्हां अचो असांजे ॻोठनि जी विजिट कयो। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।